बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदड़ सैयद ज़ादिन ते डीएसपी सिटी जो तशद्दुद। 8 महीना अॻु क़त्ल थियल नौजवान असलम शाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ क़ौमी शाहराह ते सैयदनि पारां धरणो हयो वियो त पुलिस रोड खोलराइण लाइ डीएसपी सिटी जी अॻवानी में औरतुनि ऐं मासूम ॿारनि ते कड़की पई, खेनि खंभे मोबाइल में विहारियो। औरतुनि ऐं ॿारनि में कीहाट, डीएसपी सिटी ख़िलाफ़ नारेबाज़ी। होॾां डीएसपी जो चवणु हो त मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार नाहे कयो पर ॻाल्हियूं करण लाइ खणी वियासीं। जैकबाबाद में गंदगी जो आज़ार, शहर जा केतिरा ई इलाइक़ा नालियुनि जे पाणी में ॿुॾल। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अफ़ज़ल खान खोसो रोड, जाफ़राबाद, जत मोहल्ला, स्टेशन रोड समेत अक्सर इलाइक़ा म्यूनिसिपल अमले जी नाअहली सबब गंदगी जे वर चढ़ी विया आहिनि। गंदगी सबब शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। शहरियुनि डीसी खां मुतालबो कयो आहे त शहर जी सफ़ाई कराई वञे। जैकबाबाद में बहरानी बिरादरी पारां टंडो, गुलाम हैदर पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। बहरानी बिरादरी जे माण्हुनि पारां नदीम बहरानी, सनाउल्ला बहरानी, खादिम बहरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में SHO टंडो गुलाम हैदर सुहेल मिर्ज़ा ख़िलाफ़ शहीद अल्लाह बख्श पार्क खां एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा प्रेस क्लब पहुता ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। बहरानी बिरादरी जो चवणु हो त SHO टंडो मोहम्मद ख़ान बिरादरी जे घरनि ते बिना कारण चढ़ाई करे ॿारनि ऐं औरतुनि ते तशद्दुद कयो आहे, जंहिंजी जांच करे संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां मुख़्तलिफ़ धुरिन सां ताज़ियतूं। हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी मददपुर पहुची खोसा बिरादरी जे मुअज़्ज़िज़ राजा अब्दुल कादिर ख़ान खोसो जी वफ़ात ते संदसि वारिसनि सां ताज़ियत कई। जॾहिं त बाद में हमायूं शरीफ़ पहुची अॻूणे सूबाई वज़ीर मियां अब्दुल बाक़ी जी भेण जी वफ़ात ते ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते सैयद अब्दुर्रहमान शाह पिणु मौजूदु हुआ। जोधापुर वेझो मोटरसाइकिल फुर जी कोशिश, मज़ामत ते नौजवान ज़ख़्मी। गढ़ी खैरो जैकबाबाद मेन रोड ते दाद मोहम्मद लोहर जे पुराणे पेट्रोल पंप वटि अणसुञातल हथियारबंदनि मुख़्तियार मलगानी खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई ऐं मज़ामत दौरान खेसि ज़ख़्मी करे फ़रार थी विया। ज़ख़्मी नौजवान खे गढ़ी खैरो मुंतक़िल कयो वियो। छुल जी मशहूर बेकरी मां लखें रुपयनि जी चोरी, JUI जो एहतजाज। 18 जनवरी खां तहरीक हलाइण जो फ़ैसिलो। अणसुञातल चोर रहबर चौक वटि क़ाइम बेकरी जी छित भञी 1.5 लख रुपया रक़म ऐं सामान चोरी करे फ़रार थी विया। बेकरी जे मालिक शमन अली भट्टी मूजिब चोर छित टोड़े रोक रक़म ऐं लखें रुपयनि जो सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि न थी त एहतजाज कंदासूं। दिलमुराद थाणे ते रेड कमिश्नर जो छापो, नाहक बांदी बणायल 3 पोरियत आज़ाद। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे हुकुम ते रेड कमिश्नर अज़ीज़ुल्लाह जमाली दिलमुराद थाणे ते छापो हणी नाहक बांदी बणायल 3 पोरियतनि रफ़ीक, शकूर ऐं गौस बख्श बंगलानी खे बाज़ियाब कराए वरितो ऐं SHO खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो आहे। मुबारकपुर वेझो बेगारी में ॿुॾी वियल नीगर खे 24 कलाक गुज़री विया, लाश न मिली सघियो। वारिसनि पारां तलाश जारी, इंतज़ामिया सार न लधी। वारिस सख़्त सर्दी में मुसलसल 3 कलाक ताईं ॻोल्हा कंदा रहिया पर नीगर अबरार ओठो जो लाश हथ न अची सघियो आहे। वाक़े बाद हिन महिल ताईं जैकबाबाद इंतज़ामिया मुतासिर कुटुंब सां राब्तो न कयो। नीगर जी अमड़ बेहोश, वारिस सख़्त परेशान। वापडा के खानगान ख़िलाफ़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा मुलाज़िमनि पारां धार धार एहतजाजी मुज़ाहिरा। जैकबाबाद में वापडा की इम्कानी निष्कारी ख़िलाफ़ सेप्को ऑफिस खां प्रेस क्लब ताईं बाबू हनीफ़ लाशारी, मोहम्मद अली शेख, ख़ालिद बिरोही, न्यास अबड़ो, सरफराज़ सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं वापडा के खानगान ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। खैरपुर नाथन शाह में वापडा मुलाज़िमनि पारां ऑफिस आॾो चेयरमैन इलाही बख्श चांडियो, ज़फ़र अली सारियो, ज़हीर अहमद गाॾही ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। नवाबशाह में वापडा मुलाज़िमनि पारां शेर मोहम्मद निज़ामानी, अनवर हुसैन चांडियो, अली असगर ख़ास ख़ैली ऐं ॿियनि जी अॻवानी में ओल्ड पावर हाउस पुरानी नवाबशाह खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। मुज़ाहिरीन वापडा जी इम्कानी निष्कारी ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। शिकारपुर में वापडा के इम्कानी खानगान ख़िलाफ़ ऑल वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां लाला शोएब पठान की अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। वापडा मुलाज़िमीन वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब पहुता ऐं धरणो हणी वेही रहिया। तंगवानी वेझो कारें इल्ज़ाम हेठि कुंवार क़तल। ॻोठ सैफल निंदवानी में 1 ॾींहुं अॻु शादी कयल औरत मुस्मात शब्बीरा ख़ातून खे संदसि मुड़ुसु नूरुद्दीन निंदवानी कारें तोहमत मड़े बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो ऐं घर ख़ाली करे फ़रार थी वियो। पुलिस मूजिब औरत जी 1 ॾींहुं अॻु शादी थी हुई जंहिंखे अॼु क़तल कयो वियो। जवाबदार फ़रार थी वियो आहे, खेसि जल्द गिरफ़्तार कंदासीं। तंगवानी भरिसां संगावती तकरार तां मुड़ुस पारां ज़ाल खे ज़हर पीआरे क़तल करण जो इंकशाफ। ॻोठ मीरसन जाफ़री में मखणो जाफ़री पारां पंहिंजी 22 वरनि जी ज़ाल मुस्मात परी ख़ातून खे मुबैना तौरु ज़हर पीआरण जो इंकशाफ थियो आहे। औरत जो लाश पोस्टमार्टम लाइ करमपुर आंदो वियो, जिते लेडी डॉक्टर न हुअण सबबि खेसि कंदकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो। औरत जे पीउ शाहदोस निंदवानी धीअ जे साहुरनि ते क़तल जो इल्ज़ाम हणंदे चयो त धीउ खे ज़हर पीआरे क़तल कयो वियो आहे।
गौसपुर में घरू अणबणता नंढे भाउ बंदूक जा फायर हणी वरे भाउ के जख्मी करे छडियो। कच्चे जे गोठ नजर मोहम्मद जागीरानी में घरू अणबणता नंढे भाउ अब्दुल सत्तार जागीरानी कावड़ में अची राइफल जो फायर करे वरे भाउ अब्दुल शकूर के जख्मी करे फरार थी वियो। जख्मी के गौसपुर अस्पताल आंदो वियो। होॾां पुलिस वाक़े जी रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे। काज़ी अहमद जो क़दीमी गोठ दोरो ॾाहिरी बुनियादी सहूलतुनि खां वांझायल। रहवासियुनि जो एहतजाज। 2500 खां वधीक आबादी रखंदड़ गोठ दोरो ॾाहिरी वासी ॻोठाणनि हाजी दादन अब्दुल सत्तार ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त ॻोठ में रोड ऐं अस्पताल जी तमामु घणी ज़रूरत आहे। बीमारी जी सूरत में काज़ी अहमद या नवाब शाह वञणो पवे थो। केतिरनि ई सालनि खां सरकारी अस्पताल बुनियादी सिहत मर्कज़ लाइ प्लॉट बि मुख़्तस करे छॾियो आहे, पर सरकार संजीदा न आहे। हुननि घुर कई त असांखे अस्पताल ऐं रोड समेत बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। मसू भुरगड़ी में रोलू कुतन जो आज़ार। हिक ई ॾींहं में 2 ॿारनि ऐं 2 औरतुनि खे ॾाढे ज़ख्मी करे विधो। यूसी मसू भुरगड़ी, यूसी नारेजानी ऐं यूसी बरहाम जे ॻोठनि हाजी करम अली रिंद, ॻोठ झंडो नारेजो ऐं ॻोठ होत मीरजत में रोलू छितन कुतन मारूफ मीरजत ऐं निशा मीरजत समेत 2 औरतुनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो, जिन खे वैक्सीन लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। न्यू सईदाबाद वासिन छोकिरी समीना सोलंगी जी मुड़ुस अब्दुल रशीद खोसो सां प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणो हो त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां अब्दुल रशीद खोसो सां 3 महीना अॻु हैदराबाद जे सेशन कोर्ट में निकाह कयो आहे, जंहिं बाद मुंहिंजा वालिदैन बि असांजी शादी में राज़ी थी विया, पर अॻूणो तालका नाज़िम न्यू सईदाबाद माइटनि खे वरगलाए मुड़ुस ऐं संदसि माइटनि मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। IG सिंध खे अपील आहे त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। हमायूं में बदअमनी चोट चढ़ी वई। हिक ई ॾींहं में चोरी ऐं फुर्जूं 2 वारदातूं। जागण रोड ते पंजाब वासी कपड़नि जे वापारी खां फोरियूं मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। ॿिए पासे साॻिए वक़्तु हमायूं शहर जे मेन स्टॉप तां चाबी चोर हिम्मत अली चांडियो जी CD मोटरसाइकिल काहे विया। वाक़िअनि ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतजाज। ऐं मटियारी में पेटे अलिफ जी नई चूंडियल बॉडी जी हलफ़ बरदारी तक़रीब जी सदारत अॻूणे मरकज़ी सदर हाजी शफ़ी मोहम्मद सठियो कई, जॾहिं त इलेक्शन कमीशन जे मरकज़ी अॻवान ग़ुलाम नबी टालपुर हलफ़ खणायो। तक़रीब जो महिमान ख़ासि ग़ुलाम नबी टालपुर हो। इन मौक़े ते डिवीज़नल सदर ग़ुलाम मुस्तफ़ा सारियो, DEO मटियारी रफ़ीक मला ऐं अॻूणे DEO मटियारी अब्दुल रशीद मेमन पिणु शिरकत कई। हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।